अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाला खुश आहियो, तबियत सही आहे। मां मौजूदु आहियां गुलशन अदीद फेज़ 2 में। ऐं छा हा भरींदो मां, तूं त मेन किरदारु आहे असांजो। गुलशन अदीद फेज़ 2 में दोस्तो मौजूदु आहियां। ऐं अॼु मां तव्हांखे हिकिड़े माण्हू सां मिलाइण वारो आहियां जेको मेहनती आहे, जेको ॿ कारोबार गॾु करे थो। उमिरि बि माशाअल्लाह सां वॾी अथसि, पर तजुर्बो बि तमामु ज़बरदस्तु अथसि। ऐं पहिरियों मां चाचो अंबु हुनखे सम्झो, अंबु नालो अथसि, पर हाणे ख़बर हुई चाचो जुमन नालो अथसि, भुटो आहे ज़ात जो। तो मां तव्हांखे ॾेखारियां, हीअ ॾिसो आवाज़ चाचा जुमन, हे माण्हू तोखे ॾिसनि था, सलाम त कर। सलाम ॾे न। ऐं चाचो जुमन आहे, हीअ खटाण हलाईंदो आहे रेड़े ते। हीअ खटाण जा दॿा ॾिसोसि था, हे उहा आहे न शिकारपुरी अचार जा, शिकारपुरी आहे न। शिकारपुरी खटाणे हलाईंदो आहे रेड़े ते। ऐं ॿियो कमु जेको हिन जो आहे, इहो रेड़ा बि सप्लाई कंदो आहे गुलशन अदीद में। तक़रीबन केतिरा रेड़ा सप्लाई कया अथई चाचा? 2-2.5 हज़ार हिन रेड़ा सप्लाई कया आहिनि। ऐं अॼु 92 खां वठी 93 खां वठी गुलशन अदीद में 93 खां वठी इहे रेड़ा सप्लाई करे थो। ऐं हीअ 2 कारोबार पंहिंजा करे थो। ऐं जेके हीअ 2 रेड़ा जा जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहे हिन खां मां ख़रीद कंदुमि। ऐं मां हिनखे ऑडर ॾिनो चाचे खे। ऐं चाचे खे चयो त 16 हज़ार वारा जेको आहे 2 रेड़ा, सो ही 16 हज़ार में माना 32 हज़ार में ॿई मां ख़रीद कया आहिनि। ऐं ॿिया बि चाचे जा आहिनि रेड़ा जेके अंदरि पिया, मां तव्हांखे ॾेखारियां। हीअ टायर फिट करे थो, मां तव्हांखे ॿिया बि रेड़ा ॾेखारियां। हीअ चाचा हीअ पखी शौक़ु खां आहिनि? वाह वाह, ठीकु आहे, असां बि शौक़ु कंदासीं। हीअ ॾिसो रेड़ा, टायर ऐं ॿारनि जूं साइकिलियूं पुछूं था छा लाइ बीठो आहिनि। बाक़ी हीअ रेड़े जो फटो जेको बग़ैर हुनजे टायर जे बीठो आहे। ऐं हीअ टायर, सो चाचो इहे 2 कम कंदो आहे, खटाण बि हलाईंदो आहे ऐं जेको आहे सो रेड़ा बि सप्लाई कंदो आहे। अॼु मां 2 रेड़ा हिन खां वरिता आहिनि, सो अॼु पेमेंट करणी आहे। 2 रेड़ा हिन खां काईंदुसि। चाचो जुमन अली भुटो। काएं बजे खां वठी लॻो आहे चाचा? सुबुह 9 खां वठी लॻो आहे। सुबुह 9 खां वठी, माना हिकु न आहे न पहले इहे कमानी वग़ैरह? हर शइ दार। अच्छा, 2 रेड़ा वरिता आहिनि। हाणे अधु कलाक में कलाक लॻंदी वाह न? अधु कलाक लॻंदो चाचा खे। बसि फिट कंदो त 2 रेड़ा असां काईंदासीं हिन खां। हाँ, रेड़नि में कमानियूं बमानियूं टाइट आहिनि। वरी सिधा बीहनि त वरी उहो तव्हांखे दीदार वठाईंदासीं। दोस्तों रेड़ा असांजा 2 तैयार थी विया। ऐं चाचो जुमन हुनखे बीहारे थो पियो। सो असां हाणे पैसा कैश ॾियूंसि त वरी कायूं पंहिंजा रेड़ा। अचु चाचा, 5 मिलियल हुया, बाक़ी 27 20 न ॾिस। 25 घणा माना 4 गवान। 4 गवान। अच्छा तो जाओ वधीक 16 में डन थियो। न मां दा थी यार गाल बस इहो ॾिसो ॻाल्हि ॿुधो। चाचा का पाण साफ़ कजो। चाचे चयो 18,000 वारो बि आहे, 16,000 वारो बि आहे। मां चयो 16,000 मूंखे तयार आहे। हाणे आयो आहियां पैसा ॾियण, चए बाबा हाणे मूंखे रोज़ी ॾे।
बाबा जॾहिं 16,000 वारो चयो तूं मथे छो जेको वरिता उहे पहिरियों जा रेट ॿुधायमि तोखे हाणे बराबर हाणे उहो पूरी ॻाल्हि ॿुधो न उहा तव्हांजी कुझु रोज़ी जेके ॾे मूंखे भई। पैसा मिलिया अब कुझु रोज़ी ॿियनि रेड़नि में इंशाल्लाह तव्हांखे ॾींदा बसि भाकुर पाए हल हल ठीकु आहे ओके हल साईं असां चाचे जुमन खां तक़रीबन 32,000 में बरेड़ा वरिता ऐं रेड़ा मां तव्हांखे वरी बि ॾेखारियां थो ही चाचो जुमन आहे फेज़ 2 में गुलशन नदी में तक़रीबन 1993 खां वठी रेड़ा आहे सप्लाई करे थो गुलशन नदी में ईअं जा हा साईं हा महिरबानी महिरबानी साईं ही ॿ रेड़ा वरिता आहे न चाचे जुमन खां सो बसि इहे असां खाईंदासीं हितां हाणे इहे 32,000 में ॿ रेड़ा थी विया सो हाणे हीअ वरी ॾींदा हाणे कंहिं ज़रूरतमंद खे ऐं उहो बि मां वीडियो भरे तव्हांखे जेको आहे ॾेखारींदुसि ऐं जिन जिन ज़रूरतमंदनि खे ॾींदुसि मां उहे हलाईंदा ऐं उनजी अपडेट बि तव्हांखे हफ़्ते में 1.5 में महीने में पियो ॾींदुसि सो महिरबानी तव्हांजी लख थोरा